वाक़ई अपडेट कंदा हलूं। अहम ख़बर आहे सिरहाड़ी में महराण हाईवे रोड ते 0 पॉइंट वटि मुसाफ़िर कोच थंबे सां टकराइजी वई आहे। अफ़सोसनाक हादसो पेश आयो आहे। 3 मुसाफ़िर फौत थी विया आहिनि ऐं केतिरा ई ज़ख़्मी आहिनि। तव्हांखे ॿुधाईंदा हलूं, खडर पुलिस फौतुनि जा लाश ऐं ज़ख़्मियुनि खे सकरन ऐं नवाबशाह इस्पताल पहुचायो आहे। ज़ख़्मियुनि खे तिबी इमदाद फराहम कई पई वञे। अहम ख़बर आहे सिरहाड़ी मां ॾियूं पिया महराण हाईवे रोड ते 0 पॉइंट वटि मुसाफ़िर कोच थंबे सां टकराइजी वई आहे। हादसे में 3 मुसाफ़िर फौत थी विया आहिनि, केतिरा ई ज़ख़्मी आहिनि। फौतुनि जा लाश ऐं ज़ख़्मियुनि खे नवाबशाह ऐं सकरन इस्पताल पहुचायो वियो आहे, जिथे ज़ख़्मियुनि खे तिबी इमदाद फराहम कई पई वञे। बिल्कुलु अवांखे अपडेट कंदा हलूं। अफ़सोसनाक हादसो पेश आयो आहे। सिरहाड़ी मां अवांखे अपडेट करे रहिया आहियूं। महराण हाईवे रोड ते 0 पॉइंट वटि मुसाफ़िर कोच थंबे सां टकराइजी वई आहे। 3 मुसाफ़िर फौत थिया आहिनि, जॾहिं त केतिरा ई मुसाफ़िर ज़ख़्मी आहिनि। खडर पुलिस फौतुनि जा लाश ऐं ज़ख़्मियुनि खे सकरन ऐं नवाबशाह इस्पताल मुंतक़िल कयो आहे। आगाह कयूं पिया। अहम ख़बर आहे सिरहाड़ी मां महराण हाईवे रोड ते 0 पॉइंट वटि मुसाफ़िर कोच थंबे सां टकराइजी वई आहे। हादसे में 3 मुसाफ़िर फौत थी विया आहिनि, केतिरा ई ज़ख़्मी आहिनि।